सिंध जे बेटन ते कब्ज़े कारूंझर जी कटाई ऐं कराची कमेटी खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां कंदकोट खां निकितल मोहब्बत सिंध बेदारी मार्च कराची प्रेस क्लब पहुतो आहे। असां हिते मौजूदु अॻवाननि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सिंध बेदारी मार्च सिंध जी तारीख़ रक़म कई आहे। इन करे जो माज़ी में जॾहिं प्रोग्राम थींदा आहिनि या माण्हू सिंध जे ॻोठनि में वेंदा आहिनि या कराची ईंदा आहिनि, कराची हिकिड़ो ॾींहुं जलसो करे वापसि हलिया वेंदा आहिनि या वरी सिंध जे ॻोठनि मां चकर ॾेई ईंदा आहिनि। आउं चैलेंज थो कयां त मूंखे ॿुधायो त सिंध में कॾहिं ईअं थियो आहे जो 5 ॾींहंनि में कंदकोट जैकबाद शिकारपुर बि वञिजे, नौशहरा नवाबशाह दादू लाड़काना कंबर शहादत कोट बि वञिजे ऐं वरी बदीन गोलाड़ चूटन मोहम्मद खान हैदराबाद सजावल ठट्टा बि वञिजनि। इहो छो विया आहियूं? इन करे विया आहियूं करोना में रिस्क खणी। हयाती असांखे मिठी हूंदी, हर माण्हू खे मिठी हूंदी, असांखे पंहिंजे साथियुनि जूं हयातियूं मिठी हूंदियूं, पर माण्हू जेके होटलुनि ते वेठा चांहि पीअनि अदा कुझु कोन थींदो, अदा सिंध वई हली, अदा ॿेड़ी ॿुॾी वई, चुरण लाइ तयारु कोन्हनि। जेके चुरनि ई नथा उन्हनि खे चोरियूं, जेके लोॾनि नथा उन्हनि खे लोॾियूं, जेके पिया आहिनि निंड में उन्हनि खे सुजाग कयूं, बेदार कयूं। उन लाइ विया आहियूं ऐं असीं सॼी सिंध खे तब्दील कंदासीं, सॼी सिंध खे मटाईंदासीं ऐं बेटनि जे ऑर्डिनेंस खे रद्द कंदासीं, जज़ीरा वापसि वठंदासीं, कारोजर वापसि वठंदासीं। सिंध असांजी आहे, असां सिंध जा वारिस आहियूं, असां सिंध जा मालिक आहियूं, सिंध जी वारसी कयूं पिया। सिंध जे मसइले ते जेको बि सिंधी ॿाहिरि निकिरंदो शहीद ख़ालिद महमूद जो खून हुन सां गॾु हूंदो। सिंध जे तक़सीम जे ख़िलाफ़ आहियूं, सिंध जी तक़सीम खे पाकिस्तान जी तक़सीम सम्झूं था। सिंध जा बेट त परे जी ॻाल्हि आहे, असां सिंधी कंहिं बि क़ीमत ते सिंध जे समुंड जे पाणीअ जो हिकिड़ो क़तरो बि कंहिंखे ॾियण जे लाइ तयारु न आहियूं। ही लखां सिंधी करोड़ा सिंधी रोडनि ते निकितल आहिनि। रुगो सिंध जी दिलि कराची में न झर झंग में शऊर बेदार थी चुको आहे त आख़िर कहिड़ी अहिड़ी मसलत आहे वफ़ाक़ जी। अॼु त तमामु घणियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं अया साहब त हाणे GDA खे बि पंहिंजियूं राहूं अलॻि करणु घुरिजनि। सिंध हिकु तरफ़ बीठी आहे, जेके गदारनि सां दोस्ती रखंदा उहे बि सिंध जा गदार लेखे वेंदा ऐं सिंध जो बचो उन्हनि जो जीअण आराम कंदो। हीउ जेको कंदकोट खां लॉन्ग मार्च पहुतो आहे कराची ताईं, इन खां पोइ आया साहब जे अॻवानी में सिंध जागी चुकी आहे ऐं दुश्मननि खे सम्झणो पवंदो। सिंध हिन वक़्तु समूरनि जमायतनि जा फ़र्क़ु छॾे करे मुनज़म थी चुकी आहे। उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं असां कराची खां लॉन्ग मार्च कंदासीं ऐं कमू शहीद घोटकी वटि पंजाब जा रोड रस्ता बंदि कंदासीं। सिंध जो मुतालबो आहे त कारोंझर खे कोरणु ऐं सिंध जे बेटनि ते जेको कब्ज़ो आहे उहो फिलफोर बंदि कयो वञे। गॾिजी इहो साबित कयो अथनि, इहो मैसेज वञे थो वफ़ाक़ ॾांहुं ऐं ख़ुदि सिंध जे हुकुमरान ॾांहुं त सिंध ॾांहुं जेको मेरी खणंदो, कारूंझर जी कटाई हुजे या बेटनि ते जेको कब्ज़ो हुजे, इहो कंहिं बि सूरत में क़बूल कोन्हे। इहे सियासी कारकुननि सां गॾु ऐं समूरनि सिंध जे इल्म ऐं अदब ऐं ॾाहप सां वाबतो रखंदड़ सिंधी अदबी संघ जे कारकुननि खे चवंदो त अचो सभई निकिरो, जेसिताईं सिंध जे हक़नि जो गॾिजी जिदोजहद न त कबी तेसिताईं मसइला ॿिटे मकानी निज़ाम क़िलाम जीअं सिंध जे अदीबनि किरदारु अदा कयो, हाणे बि सिंध जे सियासी माण्हुनि सां गॾु सिंध जे अदीबनि जो अहम किरदारु अदा थो करे, लीडिंग रोल अदा करे। बेट ऐं कारूंझर जो जबल सिंध जो हिन वक़्तु तमामु हसास मसइला आहिनि। असां सभिनी खे गॾिजी अहिड़नि एहतजाजनि जी, अहिड़नि मेड़ाकनि जी मदद करणु घुरिजे, उन में शमूलियत करणु घुरिजे। इहो असांजो क़ौमी फ़र्ज़ु आहे, इन करे असां उन में शामिलु थिया आहियूं। हीउ सिंध असांजी माउ आहे ऐं इन जी विरासत कंहिं सूरत में असां करणु न ॾींदासीं। असां सिंध जे लाइ सभु हिकु आहियूं, भले केतिरियूं बि पार्टियूं हुजूं, केॾा बि असां में इख़्तिलाफ़ हुजनि, पर जीजल माउ जे बचाइण लाइ, उन्हनि पेट बचाइण जे लाइ अॼु असीं कयूं। अॼु इहो अलवी जंहिं इहो ऑर्डिनेंस जारी कयो, उहो ॾिसे त सिंधी सुजाग थिया आहिनि। तव्हां पेट खणनि त पंहिंजी जॻह ते आहे, तव्हां पेटनि ॾे बुरी नज़र सां बि नथा ॾिसी सघो। पंहिंजनि वसीलनि जी ख़ातिर, पंहिंजे वतन जी ख़ातिर, पंहिंजे बेटनि जी ख़ातिर, पंहिंजी धरती ख़ातिर ही मार्च उन्हनि कई आहे। सो असीं उन्हनि खे फुल सपोर्ट कयूं था ऐं असीं पंहिंजी सिंध धरती ते हिकु इंच बि कंहिं धारे खे, कंहिं वफ़ाक़ खे ॾियणु नथा चाहियूं, छो करे इहो फ़ैसिलो असांजो आहे, असीं सिंध आहियूं। सो असीं हिनखे मंज़ूर नथा कयूं, असीं हिनखे रद्द था कयूं। ही मार्च जेको सिंध जे वसीलनि, बेटनि, दरियाउनि, समुंडनि, कराचीअ जे ख़िलाफ़ जेके मनसूबा वफ़ाक़ ऐं पीपल्स पार्टी गॾिजी रिथिया आहिनि, असां उनखे ॿुधाइण आया आहियूं त सिंध जूं नियाणियूं, सिंध जो शऊर सुजाग थी चुको आहे। अव्हांखे कंहिं सूरत में बेटनि ते कब्ज़ा, बेटनि जो विकिरो, कारूंझर जो विकिरो न ॾींदासीं। कंदकोट खां वठी अॼु काफ़िलो जेको कराची में पंहिंजे इख़्तिताम पज़ीर थियो, असांजी हिकु ई ॻाल्हि आहे त जेको सिंध वफ़ाक़ सिंध जे जज़ीरनि ते कब्ज़ो थी करे, बेटनि ते कब्ज़ो थी करे, कारूंझर जो विकिरो असां कंहिं बि सूरत में असांखे नामंज़ूर आहे, कॾहिं बि सिंध जो विकिरो थियणु न ॾींदासीं। सिंध जे बेटनि ते कब्ज़ो था कनि, उन जे ख़िलाफ़ ई सभु माण्हू जाॻे
अॻियां आहिनि ऐं ही हिकिड़ो साइन आहिनि उन करेज जो, उन तब्दीलीअ जो, उन शऊर जो जेको सिंध जो हर ॿार, सिंध जो हर नौजवान, हर औरत, हर पोड़ो पको सभु हाणे जेके आहिनि उहे ॼाणीनि था ऐं सिंध जे रिसोर्सिस ते या सिंध सां थींदड़ का बि ज़्यादती जेका आहे उन जे लाइ हर माण्हू जेको आहे उहो रोड ते ईंदो ऐं सिंध जो शऊर उन जे ख़िलाफ़ु खुलो हिकिड़ो एहतजाज कंदो। कॾहिं शोशो कराची कमेटी जो हूंदो आहे, कॾहिं शोशो कारूंझर जो हूंदो आहे, कॾहिं शोशो वरी असां कंहिं बि कानून जे नाले ते सिंध जा वसीला खपाइण कोन ॾींदासीं, सिंध जे वसीलनि ते दाड़ो कोन हणंदासीं। असीं वफ़ाक़ खे ॿुधायूं था त सिंध जा ही हेॾा वॾा बेट आहिनि, इहो त छा पर हिकिड़ो इंच बि तव्हांखे असां हज़म करणु न ॾींदासीं। सिंध जा माण्हू हिकिड़े पासे ठीकु आहे सिंध गवर्नमेंट खे वोट न अथनि, पर ॿिए पासे सिंध जा माण्हू पंहिंजे सिंध जे वसीलनि जे लाइ ईअं निकिरी पिया आहिनि जीअं अॼु बेदारे मार्च में कंदकोट खां वठी 46 शहरनि जो 5 ॾींहंनि जो सफ़र करे अॼु कराची तव्हांखे पैगाम ॾिनो आहे। पाकिस्तान जे आइन तहत इहो आहे त जंहिं बि सूबे जा जेके बेट आहिनि उन्हनि ते पहिरीं हक़ उन्हनि जो आहे, उन सूबे जो आहे। इन जे करे हीअ असांजी सिंधियाणी भेरियूं ऐं असांजा ॿाहिर हज़ारनि जे तइदाद में अॼु हिते प्रेस क्लब ते गॾु थी आहिनि। इहे मुज़म्मत था कनि सिंध गवर्नमेंट जी, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे इन किने कम जी ऐं जेको आहे असां वफ़ाक़ सां बि इहो मुतालबो था कयूं त जेको आहे सो जेको बेटनि ते कब्ज़ो करे रहिया आहिनि उहो जल्द खां जल्द ख़तमु कनि, न त ॿी सूरत में हीअ असांजी हज़ारे भेनरूं ऐं ॿाहिरि रोडनि ते निकिरी ईंदा। अॻवाणनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त बेटनि ते कब्ज़ो ऐं कारूंझर जी कटाई कंहिं बि सूरत न थियण ॾींदासीं। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ टीवी, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk